जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं अटे जा खोण वारा लड्डू, जंहिंखे असां मुठिया बि चवंदा आहियूं, जेके ॾाढा टेस्टी त ठहंदा। उन सां गॾु गोॾनि ऐं पुठीअ जे सूर खे बि दूर कंदा। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं असां 150 ग्राम सचो घी गरम थी वेंदो त इन में असांखे विझणी आहे खोण। टोटल खोण विझंदासीं असां हिन में 150 ग्राम और थोड़ी थोड़ी करे तरींदासीं, हिक महिल सॼी न विझणी आहे, न त इहा कची रहिजी वेंदी आहे। थोड़ो थोड़ो करे 2-3 दफ़नि में असां हिनखे तरींदासीं। तरण महिल बाहि खे मीडियम रखिणो आहे, जीअं चङी तरह फुंडे। जीअं साबूदाणनि जा दाणा फुंडंदा आहिनि, तीअं इहा खोण बि फुंडंदी आहे। ॾिसो, इनखे चङी तरह घुमाईंदे असांखे तरणो आहे। इहा लॻभॻि तरिजी वई आहे, त इनखे असां कढी वठंदासीं। इहा खोण जेका आहे पुठीअ जे सूर लाइ, गोॾनि जे सूर लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। अहिड़े नमूने थोड़ी थोड़ी करे असां खोण खे फ्राई कंदासीं। ॾिसो, मां खोण खे फ्राई करे रखियो आहे, यानी तरे रखियो आहे। इनखे हाणे असां कुझु देरि छॾे ॾींदासीं, जीअं इहो थधो थिए। हाणे साॻी तई खणंदासीं, उन में विझंदासीं असां 350 ग्राम घी गरम थी वेंदो त इन में असांखे विझणी आहे खसखस, जेका लॻभॻि 3 चमचा यानी 50 ग्राम आहे। इनखे असांखे हल्को सो भुञणो आहे। कुछ सेकंड भुञण खां पोइ इन में असां विझंदासीं अटो जेको आहे थोड़ो मोटो पीसाइणो आहे। तव्हां चाहियो त नॉर्मल अटो बि यूज़ करे सघंदा आहियो, पर लड्डुनि में यानी मुठियनि में थोड़ो सो मोटो अटो इस्तेमालु कबो आहे। कणिक जो अटो इहो 800 ग्राम आहे। सभिनी जी मापूं यानी क्वांटिटीज़ मां लिखियूं आहिनि। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं बिल्कुलु सिम बाहि ते इनखे असांखे भुञणो आहे अटे खे, जीअं इहो सड़े न। अगरि तेज़ बाहि ते कंदासीं त इहो सड़ी वेंदो और चङी तरह भुंजंदो न। बिल्कुलु सिम बाहि ते असां इनखे भुञंदासीं। अगर घी घटि लगे तो थोड़ो सो घी गरम करे वरी इन में विझणो आहे। त मूंखे हिते घी घटि लॻी रहियो आहे, त मां हिते अञा 50 ग्राम घी विझी रही आहियां, उहो बि गरम करे। त टोटल इन सॼी रेसिपी में मां 550 ग्राम घीअ जो इस्तेमालु कयो आहे। पहिरियों 150 ग्राम खोण में, 350 ग्राम अटो भुञण में और 50 ग्राम ॿियो हिते वरी विधो आहे मां। कंटिन्यूअस घुमाईंदे असां इनखे भुञंदासीं। इन स्टेप इहो ई आहे त इनखे चङी तरह असांखे भुञणो आहे। अधु भुंजी वेंदो त इन खां पोइ असां इन में विझंदासीं नंढा फोटा। 6 खां 7 नंढा फोटा खणी खोले विझणा आहिनि। तव्हां चाहियो त फोटनि जो पाउडर बि विझी सघंदा आहियो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। वापसि इनखे असांखे भुञणो आहे। जेसिताईं इहो भुंजे तेसिताईं खोण खणंदासीं। इहा थधी थी वई आहे, त मिक्सी जार में विझी इनखे असांखे 1 या 2 दफ़ो चकर घुमाइणो आहे। ॾिसो, हिन तरह इहो पीसजी वेंदो। इहा सॼी पीसियल न आहे, इन में अञा बि दाणा आहिनि जेके साबूदाणनि जे दाणनि वांगुरु आहिनि, जेके खाइण में ॾाढा बढ़िया लॻंदा। जेॾी महिल इहे लड्डुनि में ईंदा आहिनि त इहे क्रंची लॻंदा आहिनि। त खोण खे असां हिते पीसे रखियो आहे और हेॾा हाणे अटे खे बि भुञंदासीं। त अटो भुंजो आहे की न, उहो चेक करण लाइ असां हिकु शइ जो इस्तेमालु कंदासीं। छाकाणि जाम ॼणनि खे कंफ्यूजन हूंदो आहे कि अटो घटि भुंजो आहे, वधीक भुंजो आहे, कीअं चेक कयूं। त उन जे लाइ असां पटाटे जो इस्तेमालु कंदासीं और चेक कंदासीं। पटाटे जे खल जे हिसाब सां असांखे अटे खे भुञणो आहे। त इहो थोरो लाइट आहे, अञा असां हिनखे भुञंदासीं और वरी पटाटे सां हिनखे चेक कंदासीं। ॾिसो त इहो असांजो अटो जेको आहे बराबरि भुंजी वियो आहे। कुझु सेकंड हिनखे अञा भुञंदासीं, उन खां पोइ असां हिन में ॿियूं शयूं विझंदासीं। हाणे हिन में असां विझंदासीं खोण, जेका असां पीसे रखी हुईसीं। जीअं मां ॿुधायो, असां हिनखे सॼो न पीसियो आहे, पर तव्हां चाहियो त सॼो पीसे सघंदा आहियो। हाणे हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। खोण में बि घी आहे, त इन घीअ में बि अञा अटो भुंजंदो थोरो। त हिनखे चङी तरह मिक्स करे कुझु मिंट अञा भुञंदासीं असां हिनखे। ॾिसो, हे लॻभॻि भुंजी वियो आहे और मिक्स बि थी वियो आहे चङी तरह। त हाणे हिन में असां विझंदासीं ड्राई फ्रूट। ड्राई फ्रूट जी क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। पहिरियों किशमिश, 3 चमचा किशमिश आहे। इन खां पोइ काजू यानी खाॼा, उन खां पोइ अखरोट। सभिनी जी क्वांटिटी मां हिते 3 चमचा खई आहे। पिस्ता और बादामियूं जेके आहिनि, इहे 5 चमचा खयूं आहिनि। सभु ड्राई फ्रूट मिलाए इहे 1 कटोरी आहे। जीअं मां ॿुधायो, मां ड्राई फ्रूट जी क्वांटिटी तव्हां घटि वधि पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। ड्राई फ्रूट विझण खां पोइ हिनखे चङी तरह मिक्स करणो आहे। गैस बंदि करणी आहे। गैस बंदि करण खां पोइ असां हिन में खंडु विझंदासीं। चालू गैस में असांखे खंडु न विझणी आहे। त पहिरियों ड्राई फ्रूट खे चङी तरह मिक्स कंदासीं। पीसियल खंडु जो इस्तेमालु कंदासीं असां हिन में। इन खां पोइ हिन में विझंदासीं असां 400 ग्राम खंडु। 800 ग्राम असां अटो खयो आहे, त हुन ते विझंदासीं असां 400 ग्राम खंडु। तव्हां चाहियो त हिते गुड़ बि विझी सघंदा आहियो। और जीअं मां ॿुधायो, खंडु विझण महिल गैस खे बंदि रखिणो आहे, न त खंडु जेका रिझी वेंदी और लड्डू जेके आहिनि ॾाढा हार्ड ठहंदा यानी कड़क। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। त मां हिनखे ॿिए बासण में विझी रही आहियां, गिंडीअ में, छाकाणि त इहा तई काफ़ी गरम आहे, जंहिंजे करे खंडु रिझी वेंदी।
त हिनखे असां ॿिए बासण में कढी पोइ चङी तरह मिक्स कंदासीं। हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। खंड जेका आहे हिकु करी मिक्स थी वञे और उन खां पोइ असां हिन मां लॾूं ठाहींदासीं। त लॾूं ठाहिण महिल ध्यानु ॾियणो आहे, हीउ काफ़ी गरम हूंदो आहे, जीअं हथ सड़नि न। त पहिरियों चङी तरह हिनखे मिक्स कंदासीं, हल्को थधो कंदासीं जीअं इहो हथ में खणण लाइक़ु थिए। उन खां पोइ इन मां असां लॾूं यानी मुठिया ठाहींदासीं। के हिनखे खोण वारा लॾूं चवंदा आहिनि और असां सिंधी हिनखे चवंदा आहियूं मुठिया। और हिन मां थोरो थोरो असां हिसो खणी करे इन मां लॾूं ठाहींदासीं। लॾुनि जी साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं और इहो काफ़ी गरम आहे त ध्यान सां कजो। गोल ठाहिण खां पोइ इन जे मथां हणंदासीं ड्राई फ्रूट हणी करे हिनखे थोरो सो प्रेस करिणो आहे जीअं ड्राई फ्रूट न ते चिपके और निकिरे न। और इहो ॾिसण में बि ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। तव्हां चाहियो त हिन ते हिकु काजू या हिकु बादाम बि हणी सघंदा आहियो, पर हीअं सनी कतर हणण सां इहो ॾाढो ॾिसण में बि सुठो लॻंदो आहे। अहिड़े नमूने सभु लॾूं तयारु कंदासीं और जीअं गरम लॻे त थोरो थोरो हिनखे मिक्स करिणो आहे त इहो थोरो थोरो थधो थींदो वेंदो अञा। लॾूं तयारु करे और हुन ते असां थोरो सो ड्राई फ्रूट हणी इनखे असां छॾे ॾींदासीं। जीअं थधा थींदा त इहे सेट थी वेंदा। पोइ अहिड़े नमूने सभु लॾूं तयारु कंदासीं और हिननि खे असां थधो करण लाइ रखंदासीं। थधे थियण खां पोइ इहे चङी तरह सेट थी वेंदा। कुझु माण्हुनि खे डाउट हूंदो आहे केॾी महिल घी वधीक पइजी वेंदो आहे त हिन स्टेप ते लॻंदो आहे इहो जाम घी आहे, पर जेॾी महिल इहो थधा थी वेंदा त घी जेको आहे ॼमी वेंदो आहे, पोइ इहे घी न लॻंदा आहिनि। और ॿी हिकु ॻाल्हि, के माण्हू घीअ सां गॾु कुझु डालडा जो बि इस्तेमालु कंदा आहिनि, पर मां प्रिफर कंदी आहियां इहे सचे घीअ में ठाहिजनि। ॾिसो असांजा लॾूं तयारु थी विया आहिनि। इहे अञा थोरा बढ़िया लॻनि उन जे लाइ असां पेपर कप्स जो इस्तेमालु कंदासीं। इन तरह इहे मार्केट में ईज़िली अवेलेबल आहिनि। ॾिसो केॾा बढ़िया लॻी रहिया आहिनि, ईअं लॻनि था बिल्कुलु हलवाई जी दुकान तां असां वठी आया आहियूं। इहे असांजा खोण वारा लॾूं यानी असांजा सिंधी मुठिया तयारु आहिनि। ॾिसण में बि मन खे वणंदड़ और खाइण में बि ॾाढा टेस्टी। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो।